शाबाश अमोली इल्ताफ़ वेचारो जेको वेचारो हर साल जलसा कराए थी ॻोठ में जलसो करायो केॾो ॾुखियो मौली मां रही बस चवंदो आहे त जेको जलसो कराईंदो आहे एतिरी वियायल माईअ खे तकलीफ़ न थींदी आहे। इहो मौली इल्ताफ़ खां पुछियो सुबुह खां वठी जेको भॼे असां जॾहिं आयासीं त पघर में वीचारो शल न पियो का ख़बर कान पई पेस अखियुनि खां बंदो थी वियो त के महिमान आया या कोन आया बस हिन महिल हो शइ जलसो कराइणु ॾुखियो आहे। सो शाबाश आहे हिन वीचारे खे अॻवानी करे थो तारीख़ूं वठी आलमनि जी ख़िदमत करे थो हिननि सां ताउन कंदा कयो हिननि जी ख़िदमत कंदा कयो जिथे बि दीनी प्रोग्राम थिए त क़ाइदो कयो त इंशाअल्लाह उते गाॾियूं खणी पहुचंदासीं इंशाअल्लाह ईमान ताज़ो थी वेंदो। माण्हू वफ़ात करे वियो उन टीजो चालीहो या जुमाना या ॿारो करणु जाइज़ आहे बाबा इहे टी जाइज़ मुलनि जो रस्मूं आहिनि ख़ैरात थी सबीलिल्लाह बसि उनजे लाइ को वक़्तु मुक़ररु कोन्हे सम्झ इहे टीजा इहे ॿारहा इहे चालीहा इहे जुमाना इहे वाङियाम कंदा दादू जे वाङनि खां पुछा कयो उहे टिजो कंदा कोई चालीहो बि कंदा ॿारो बि कंदा इहे जुमाना उन्हनि जूं रस्मूं आहिनि त ख़मीस जे ॾींहुं बत कयो जुमानो माना ख़मीस जे ॾींहुं जुमे जे राति ख़मीस जे ॾींहुं ऐं ताम बि 7 हुजनि हिकिड़ो ताम खुटल हूंदो त सवाबु कोन मिलंदो इहे सभु वाङनि जूं रस्मूं आहिनि वाङा विया हलिया निभागा हिंदुस्तान असां चयो त वाङनि मां जान छिटी वेंदी वरी उतो हिंदुस्तान मां जेके आया नी वरी चयो वाङा इहे अञा ताईं रस्म छॾे न हाणे त रस्मूं न ये रस्मूं आयूं होॾां हिंदुस्तान मां खणी आया सो इहे न कयो बाबा टीजा चालीहा ॿारहा शरीयत सां इहे रस्मूं आहिनि रस्म खे रस्म सम्झो रस्म खे दीन न सम्झो पर अफ़सोस अॼु असां मुस्लमाननि वटि रस्म हेॾी ज़रूरी आहे जो निमाज़ बि एतिरी ज़रूरी न टीजो कयो बाक़ी निमाज़ भली न पढ़ो चालीहो कर्ज़ खणी कयो ॿारो कयो बाक़ी निमाज़ न पढ़जो असांजे कंदरा में हिकिड़ो सेठ हुयो वाङियो आसणदास उन वटां हिकिड़ो मुस्लमान कर्ज़ खणी पीउ जो कई ॿारो पोइ वाङे खे कर्ज़ ॾेई कोन पियो उन वाङे वरी आख़िर गुलाम मुस्तफ़ा बोगो असांजो दोस्त उनखे चईं तव्हांजो हिकिड़ो जमायती आहे उन में कमु आहे सो मूं सां गॾु हलो हाफ़िज़ साहिब चयोसि बाबा ॿुधा चई न साईं उते ॿुधाइबो रूबरू हाणे उहो सेठ आसणदास वाङियो मौलीअ खे वठी अचो उन सेठ हाजी साहिब मुस्लमान वटि पहुतो बाबा ॾे हवाल त उन वाङे खातो खोलियो चई साईं खातो आहे हिन तव्हांजे मुस्लमान हाजी साहिब पंहिंजे पीउ जो पारो कयो आहे चांवर मां ॾिना चङा मां ॾिना मुर्गी जे गोश्त जा पैसा मां ॾिना देगिन जो किरायो मां ॾिनो कनातुनि जो डेकोरेशन जो ख़र्च सॼो मां कयो ऐं साल थी वियो आहे हिन हिकिड़ो रुपयो बि मूंखे कर्ज़ में न ॾिनो हाणे या त चओसि त मूंखे पंहिंजो कर्ज़ ॾिए या तव्हांजे साम्हूं चवे त मां जेको इहो ॿारो कयो हो इहो आसणदास जे पीउ जो ॿारो कयो मां पंहिंजे पीउ जो ॿारो बस हाणे नेत यादि करे त इहो ॿारो आसणदास जे पीउ जो हुयो छो त मां हर साल बाबे जो ॿारो कंदो आहियां हिन साल भला इहो ॿारो हेॾा ई था कयो नेत ई था करे छॾियो मौली साहिब चयोसि बाबा ॾे मुंहुं वाङे सां चईंसि बसि वाङे मुंहिंजे मुंहं ते दांगी मले छॾी शाम ताईं मां ॾींदोसांसि पोइ अलाए में अलाए ढगी विके पोइ वाङे खे कर ही हाल आहे मुस्लमान जो सो कर्ज़ ते व्याज ते उतो सामान खणी ईंदा ॿारो पिया कनि पीउ जो चालीहो पिया कनि जुमानो पिया कनि वरी हुनखे पैसा बि न पिया वाह जो मुस्लमान ई वॾनि खे सवाबु
खैरात फी सबीलिल्लाह उन जो कोई वक्त मुक़रर न आहे। ये टीजा ये चालीहा ये जुमाना ये रस्मूं आहिनि। रस्म के रस्म समझो उनके दीन न समझो। जेकॾहिं दीन समझो तो सवाब कोन मिलंदो। समझ बिदत थी वेंदी रहंदो गुनाह थी वेंदो। तॾहिं हिनखे रस्म समझो बस। वॾनि जी रस्म आहे बाक़ी सवाब जी असांखे ज़रूरत न आहे। सवाब जो इरादो न कजो त असांखे पोइ सवाब मिलंदो। सवाब कोन मिलंदो। छोकिरी जवान थी वञे त उनखे उस्ताद वटि मदद पर्दे में पढ़ाए सघे। पर्दे में असांजे मदरसनि में दादू में पर्दो हूंदो आहे। नौजवान छोकिरियूं पर्दे में हूंदियूं आहिनि पढ़ंदियूं आहिनि। हिते बि जेकर पर्दे जो इंतज़ाम आहे त नौजवान छोकिरी पर्दे में उस्ताद वटि पढ़ी सघे थी। पंहिंजे मुर्शिद सां पर्दे में बैयत करे सघे थी। ज़िक्र वठी सघे थी पर्दे में, पर बग़ैर पर्दे जे न। बग़ैर पर्दे जे बग़ैर हिजाब जे ॾोह आहे। सख़्तु गुनाह। पर्दो फ़र्ज़ आहे। जीअं निमाज़ फ़र्ज़ अथव ईअं पर्दो बि फ़र्ज़ आहे। अल्लाह से दुआ अमल जी तौफ़ीक़ नसीब फरमाए। दुआ पछाड़ी में से गुलाब यासीन घुरंदो हिकु नात ख़ाना मूंसां इन जी हिकिड़ी नात थींदी। इन जी बाक़ी ख़िदमत कयो न त वरी गाॾीअ में जहिड़ो कंदो।